ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. سلموا يا قوم بل صلوا على صدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. برادران اسلام، प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह रब्बुल इज्जत जुल जलाल वल इकराम जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी अवाजे आडो मूं तिलावत कई आ, जंहिंमें रमज़ान शरीफ़ जे फर्ज़ियत जो बयान आ ऐं हुकुम आ। रमज़ान शरीफ़ जी आमद आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ हिकिड़ो ॾिहाड़ो बाक़ी आहे, यानी अॼोको। उम्मीद आहे त ख़ैर सां सुभाणे रमज़ान शरीफ़ शुरू थी वेंदो इंशा अल्लाह। इन मुनासिबत सां अव्हांजे आॾो चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि त जीअं तव्हांखे असांखे अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान मजीद जे रोशनीअ में रमज़ान शरीफ़ जे अहमियत जी ख़बर पवे
अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू असांजे मथा जियां ॿिया फर्ज़ मुक़रर फरमाया हन, मसलन मुसलमानी जे लाइ ज़रूरी आहे त हू 5 शयूं बुनियादी तस्लीम करे अमल करण जी कोशिश करे। सभ खां पहिरीं पहिरीं आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद 2 नंबर ते नबी करीम जी ज़ात बाबरकात इस्लाम जो रुकुन नमाज खे करार ॾिनो आहे। 3 नंबर ते हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात ज़कात ऐं 4 नंबर ते हज, 5 नंबर ते रमज़ान शरीफ़ जा रोज़ा अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू असांजे मथां फर्ज़ कया हन ऐं प्यारे पैगंबर करीम जे ज़ात बाबरकात असांखे वज़ाह सां ॿुधाया हन। हिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू रमज़ान शरीफ़ जे रोज़नि जे फर्ज़ियत जो बयानु कयो आहे। रुगो फर्ज़ियत जो बयानु अल्लाह पाक कोन कयो आहे, बल्कि उन सां गॾु अल्लाह जे ज़ात बाबरकात रमज़ान शरीफ़ जे रोज़नि मां फ़ाइदो कहिड़ो आहे, छो रोज़ा असांजे मथां फर्ज़ कया विया, उहा बि अहम ॻाल्हि अल्लाह ताला बयानु कई आहे। मां तव्हांजी ख़िदमत में कुझु अर्ज़ कयां थो, दुआ कयो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मोहब्बत सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐं ईमान वारो अवां जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया, जीअं अॻियल उम्मतुनि जे मथां बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रोज़ा फर्ज़ कया हुआ। अवां जे मथां अकेला ख़ाली रुगो अवां महबूब जे उम्मत ते अल्लाह ताला रोज़ा फर्ज़ कोन फरमाया, बल्कि रब करीम जी ज़ात बाबरकात अॻियल पैगंबरनि करीमनि जे उम्मतुनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया विया हुआ। अवां जे मथां बि उन तरह रोज़ा फर्ज़ कया विया। इन जे लाइ रब करीम तव्हां ते रोज़ा फर्ज़ फरमाया त जीअं तव्हांखे रोज़े रखण सां तक़वा नसीब थिए। थोरो फ़र्क़ु इहो आहे, अॻे नबियनि सगोरनि जे उम्मत ते जेके रोज़ा फर्ज़ हुआ उहे जुदा जुदा महीननि में जुदा जुदा टाइमनि ते ऐं मुख़्तलिफ़ सूरतुनि में हुआ। उन जे बारे में थोरो मुख़्तसर तव्हांखे बयानु अर्ज़ कया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ा नबी अहिड़ा हुआ जन जे मथां ऐं जन जे उम्मत जे मथां रोज़ा हर महीने जा 3 रोज़ा फर्ज़ फरमाया हा, 13, 14 ऐं 15। कन रिवायतुनि में ईंदो आहे 14, 15 ऐं 16। बहरहाल 3 रोज़ा हर महीने जा 12 महीना हुननि ते फर्ज़ हा। हिकिड़ा वरी अल्लाह पाक जा अहिड़ा नबी हुआ जो रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि ते मुहर्रम जा 10 रोज़ा फर्ज़ फरमाया हा। हिकिड़ा वरी अहिड़ा अल्लाह जा नबी हा जन जे उम्मत जे मथां रब करीम जी ज़ात बाबरकात हिन तरह सां रोज़ा फर्ज़ फरमाया हा त हिकिड़ो रोज़ो पहिरें ॾहाके में, ॿियो रोज़ो विचें ॾहाके में ऐं टियों रोज़ो आख़िरी ॾहाके में। अला हाज़ल क़ियास इहे मुख़्तलिफ़ अदवार में मुख़्तलिफ़ ज़माननि में मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया। पर हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अला नबीना अलैहिस्सलात वस्सलाम ताईं रमज़ान कंहिं उम्मत खे अल्लाह पाक कोन अता फरमायो। अल्लाह ताला फरमायो आहे त मुंहिंजो महबूब नबियनि जो सरदार आहे, रमज़ान जो महीनो महीननि जो सरदार आहे, त सरदार नबीअ खे ऐं उन जे उम्मत खे सरदार महीनो अता थो फरमाया। अल्लाह ताला सरदार नबी जे उम्मत खे सरदार महीनो अता फरमायो। अल्लाह ताला जे ज़ात जेका रमज़ान जी फज़ीलत बयानु कई आहे उन जो क़ुरान गवाह आहे। सभिनी महीननि खां ख़ुदा तबारक व तआला रमज़ान जो शान मथे कयो आहे। दुरूद पढ़ंदो अल्लाह जे कलाम जी ॻाल्हि ॿुधंदो।
वरी सलात हजरत हबीब करीम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जो कुरान फरमाए तो शहरु रमदान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन, कुरान तो ॿुधाए त महीनो रमज़ान जो उहो इज़त वारो महीनो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद खे नाज़िल कयो। दुनिया जे तमाम किताबनि जे मथां कुरान करीम खे फज़ीलत आहे। तौरेत हुजे, इंजील हुजे, ज़बूर हुजे, अगरचे इल्हामी किताब हा, वही ज़रिए नाज़िल थिया हा, अल्लाह पंहिंजे नबीअनि ॾे रवाना फरमाया हा, पर कुरान मजीद जे मुक़ाबले जा न आहे। अल्लाह ताला जो पाक कलाम अज़ली अबदी खुदा जी ज़ात आहे, उन जो कलाम सिफ़त आहे। कुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, इहो अल्लाह जो कुरान क़दीम आहे। रब ताला फरमाए थो जंहिं वक़्त में मां कुरान मजीद जे नाज़िल करण जो इरादो फरमायो त जीअं रमज़ान खे फज़ीलत ही, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो इरादो थियो त फज़ीलत वारे महीने में कुरान मजीद खे नाज़िल कया। महीने रमज़ान जे में कुरान जो अचणु, इन मां कुरान ते असर महीने जो कोन्हे। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त रमज़ान जे महीने में आयो आहे त जेके रमज़ान जो असर कुरान ते पियो ऐं कुरान फज़ीलत वारो थियो। बल्कि ईअं न आहे। अल्लाह ताला जे कलाम पाक खे हीअं सम्झो त कुरान पाक रमज़ान में आयो, रमज़ान जे मथां कुरान जे नुज़ूल जो असर थियो। कुरान शरीफ़ जे नुज़ूल जो रमज़ान ते असर थियो। इहा बि गोया सम्झो त रमज़ान शरीफ़ खे अल्लाह ताला फज़ीलत अता फरमाई। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरादो ऐं चाहत आहे त रमज़ान पाक जो पाक महीनो कहीं उम्मत खे कोन मिलियो आहे, हुज़ूर करीम जे उम्मत खे मिले। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम जे ज़ात बाबरकात जो प्यारो सहाबी आहे। ओ नबी पाक जी हिकिड़ी हदीस रिवायत थो फरमाए जेका मिशकात शरीफ़ जे अंदरि आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमायूं था पिया जेको ईमान सां इख़लास सां रमज़ान जा रोज़ा रखंदो, रात जो जागंदो, अल्लाह तबारक व तआला उन जा सभु पोया गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। पोया गुनाह सम्झो था माना जेके रमज़ान जे अचण खां अॻु में हिन कया हूंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे हबीब जो फरमान मुबारक आहे। हज़रत अबू हुरैरा रावी आहे त रमज़ान जे रोज़नि जे रखण जे ऐं रात जे जागण जे सदक़े में ख़ुदा तबारक व तआला हुन जा पोया गुनाह माफ़ फरमाईंदो। पाण वरी करीमन जी प्यारी हदीस मुकम्मिल इन तरह त जेको रमज़ान जा रोज़ा रखे, तरावीहूं बि पढ़े, पर उन सां गॾु शब क़द्र जी रात बि जागे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन जे सदक़े हुन जा तमाम उम्र जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। तमाम उम्र मां मुराद बि गुज़िरियल उम्र आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात राज़ी थींदो आहे त बाने जे मथां ईअं वड़ फरमाईंदो आहे, कर्ब कुर्ब फरमाईंदो आहे। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जे फरमान मुबारक मां असांखे रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत मालूम थी रही आहे। ॿी प्यारे पैगंबर करीम अलैहिस्सलाम जी प्यारी हदीस पाक आहे। दुरूद पढ़ंदो हल, मुस्तफ़ा जी हदीस ॿुधंदो हल। वरी सलात हज़रत हबीब जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मन फरहा बिदुखूल रमदान हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान। रमज़ान जी एतिरी तमा अल्लाह वटि फज़ीलत आहे, एॾो तमा अल्लाह खे प्यारो आहे जो मदीने वारो साईं अल्लाह पाक जे तरफ़ खां असांखे बिशारत थो ॿुधाए त जेको मुस्लमान हुजे, ईमानदार हुजे, रमज़ान जे अचण ते ख़ुशीअ जो इज़हार करे त अल्हम्दुलिल्लाह जो भलारो महीनो अची रहियो आहे। ख़ुदा जो हबीब पाक फरमाए थो न ख़ुशी कई, रब ऐलान कयो इन ख़ुशि थियण वारे तां जहन्नम जी बाहि हराम करे छॾियो। हाणे इन जे जिस्म खे बाहि न जलाईंदी, इन जे जिस्म खे दोज़ख न साड़ींदो, इहो जहन्नम जे हवाले कोन थींदो। रमज़ान जे ख़ुशीअ जे सदके में उन जा बेड़ा ई पार थी वेंदा।
हिकिड़ी ॻाल्हि जी वज़ाहत ज़रूरी आहे त ख़ुशी करे रमज़ान जी, पर ख़ुशीअ खां अॻु हुन वटि ईमान हुजे, नेमत ईमान वारी जो हुजणु ज़रूरी आहे। 16 लख अखर खोले ॿुधाया हुआ। ईमान जो मतिलबु छा आहे त हुनजे अक़ीदे में ख़लल न हुजे, एतिक़ाद हुनजो दुरुस्त हुजे। अक़ीदा ख़राब, नबी जे बारे में अक़ीदो ख़राब, औलिया जे बारे में अक़ीदो ख़राब, हुजूर करीम जे इल्म गैब खे न मञे, सरकार खे हाज़िर नाज़िर न मञे, नबी करीम खे माज़ अल्लाह पाण जहिड़ो बशर भाए, नबी करीम खां बाद औलिया अल्लाह जे कमालात करामात जो इनकार करे, ख़ुदा जे वलियनि जे फैज़ जो मुनकिर हुजे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जी इबादत क़बूल कोन कंदो। हे त रमज़ान जी ख़ुशी आहे, पर जेकॾहिं 12 महीना बैतुल्लाह में गुज़ारे बद अक़ीदो आहे, हुन तां वरी जन्नत हराम आहे, उनखे जन्नत कान मिलंदी, जहन्नम उन लाइ वाजिब आहे। इन जे लाइ रमज़ान जे ख़ुशी करण वारो जंहिं ते ख़ुदा ताला जहन्नम जी बाह हराम कंदो आहे, उहो माण्हू अहिड़ो हुजणु खपे जंहिंजो अक़ीदो दुरुस्त हुजे। ख़ुदा ताला करे छल तव्हां सां मुस्लमाननि जो एतिक़ाद दुरुस्त थी पवे। त महबूब जे इन प्यारी हदीस पाक मां असांखे इहो सबक़ मिलियो। अल्लाह जे हबीब ॿुधायो त जेको रमज़ान जे अचण जी ख़ुशी थो करे त अल्हम्दुलिल्लाह इज़त वारो महीनो आयो आहे, हलारो महीनो आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात उन जे ख़ुशीअ जे एवज़ में हुन तां दोज़ख जी बाह हराम फरमाए छॾींदो आहे। त मुंहिंजा प्यारा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, मां सम्झां थो हर हिकु मुस्लमान खे ख़ुशी हूंदी, पर मज़ो वरी इहो आहे अल्लाह ताला जो ख़ासि इनाम आहे। रमज़ान त पियो अचे, पर जे वरी सियारे में अचे त पोइ त सोन ते सुहागो। हुज़ूर ख़ुदि फरमायो आहे, नबी करीम पाण चयो आहे त रमज़ान शरीफ़ जेकॾहिं सर्दीअ जी मौसम में अचे त इहो अल्लाह ताला जो मुंहिंजे उम्मत ते ॿीणो अहसान आहे। फर्ज़ जो फर्ज़, आसानी जी आसानी। नंढड़ा ॿार आहिनि, उहे बि जेकॾहिं दिलि ॿधनि था 8, 10, 12 साल जा, उहे बि रोज़ा रखनि था, सॼो ॾींहुं रांदियूं खेॾनि था पिया, परवाह ई हुनखे कान्हे का। मुंहिंजा दाशा बसि उन्हनि माण्हुनि खे बि हूंदी हुई जंहिंजो 12 कलाकनि जे बजाए 16 कलाक रोज़ो हूंदो हो। अगस्त में, मई जे महीने में, जून जुलाई जे महीने में वॾा वॾा ॾिहाड़ा थींदा हुआ, झोला थींदा हुआ, पर अल्लाह जा नेक बाना अहिड़े टाइम ते बि रोज़ा रखंदा हुआ। हारियात हर पियो काहे, खाटियूं पियो खणे, लाबारा पियो करे, मेहनत मज़दूरी पियो करे। अॻे ज़माने में ट्रैक्टर कोन हा, थ्रेशर कोन हा, कणकुनि जा ॻाह हूंदा हा, माण्हू हथ ते हलर हलाईंदा हा। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह पाक जे फर्ज़ खे कोन कज़ा कंदा हा, रमज़ान जो रोज़ो हूंदो हो। इन जे मुक़ाबले में ॾिसो त असां ते त मौला करम कयो आहे। हाणे अहिड़ी थधी मौसम में, भलारी मौसम में को रमज़ान जे रोज़े रखण खां रहिजी वञे त वॾो निभागो चइबो। दुआ कयो अल्लाह सभिनी जो भाग भलो करे, अल्लाह न भाग भलो कयो त का वॾी ॻाल्हि कान्हे का। दुरूद मुंहिंजे विषय हबीब करीम जे नाले। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइल था, ॿुधो अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ो महीनो ॾिनो आहे जंहिंमें 3 ॾहाका आहिनि। 3 घणा ॾहाका? ॾहाका सम्झो था? 12 तारीख़ खां 10 तारीख़ ते हिकु ॾहाको, 11 खां 20 तारीख़ ताईं ॿियो ॾहाको, 21 खां आख़िर ताईं, पोइ 30 थिए थोरो 29 थिए, इहो वरी 3 ॾहाको आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं था, अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। इन जा 3 ॾहाका, पहिरो ॾहाको यानी 1 तारीख़ खां वठी करे 10 तारीख़ ताईं रहमत ई रहमत आहे। अव्वलुहु रहमतुन, हुनजो पहिरो ॾहाको रहमत ई रहमत आहे। व औसतुहु मग़फ़िरतुन, ख़ुदा जो प्यारो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, हुनजो विचो ॾहाको माफ़ीअ जो ॾहाको आहे। जेकॾहिं गुनाहगार बानो इन विच ॾहाके में पंहिंजे रब करीम खां माफ़ीअ जी दुआ घुरंदो आहे, हुन जा सभई गुनाह रब करीम माफ़ करे छॾींदो आहे।
व आखिरुहु इत्कुम मिनन्नार। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त बाक़ी पोयो ॾहाको जेको पिछाड़ी वारो आहे वो जहन्नम का माफ़ीअ जो आ। जेकॾहिं को गुनाह जे करे जहन्नम जो हक़दार बणिजी चुको आ, अल्लाह तबारक व तआला रमज़ान जे आख़िरी ॾहे जे एवज़ में माफ़ी घुरंदो त न त जहन्नम माफ़ करे हुन लाइ जन्नत वाजिब फरमाए छॾींदो। केॾी नेमत आहे बाने जे लाइ जो बाने खे आसानी सां ख़ुदा तबारक व तआला नेमत नसीब फरमाए। महबूब पाक ईअं बि फरमायो आहे त जन्नत खे दरवाज़ा आहिनि, जन्नत खे दरवाज़ा आहिनि। उन्हनि मज़ा हिकिड़े दरवाज़े जो नालो आहे रैयान। छा इस नालो सही? रैयान। सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह उन महीने जी फज़ीलत छा आहे? पाण फरमाइनि था ला यदखुलुहा इल्ला साइमून। उन रैयान जी फज़ीलत अल्लाह ताला इहा रखी आहे जो उन रैयान दर खां रुगो रोज़ेदार वेंदा, ॿिए खे वञण जी इजाज़त ई कान हूंदी। उन मां जेकॾहिं को दाख़िल थींदो ओ रोज़ेदार हूंदो, दुनिया में जंहिं रोज़ो रखियो हूंदो। अल्लाह ताला फरमाईंदो हे मख़सूस दरवाज़ो आहे, ख़ासि दरवाज़ो आहे, ॿियनि खां भलो दरवाज़ो आहे। तंहिंजे करे ओ रोज़े वारो हितां अचो, मां रब करीम तव्हांजे लाइ दरवाज़ो मुक़ररु फरमाए छॾियो आहे। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इंसान न खाईंदो आहे, न पीअंदो आहे, वात बंदि रहंदो आहे। खाइण पीअण खां जॾहिं इंसान जो वात बंदि हूंदो आहे उन जे वात में थोरी बूई थी पवंदी आहे, बुख जे करे, उन जे करे। हुजूर पाक जी हदीस पाक आहे त उन रोज़ेदार जे वात जी बूइ अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात खे मुश्क अंबर खां वधीक प्यारी हूंदी आहे। अंबर जी खुशबू, मुश्क जी खुशबू अल्लाह ताला फरमाए थो मूंखे एतिरी प्यारी कान्हे जेका रोज़ेदार जे वात में न खाइण जे करे, न पीअण जे करे बूई थी पई आहे। उहा मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे वधीक पसंदि हूंदी आहे। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ये फज़ीलतूं इन जे लाइ ॿुधायूं आहिनि त जीअं मुंहिंजी उम्मत खे रोज़े रखण जो हिर्स पैदा थिए, रोज़ा रखनि, पंहिंजा गुनाह माफ़ कराइनि, अल्लाह जी रज़ा खे हासिल करणु। ऐं क़ुरान पाक जी फरमाए त लअल्लकुम तत्तक़ून, अवा रोज़ा रखंदो त तव्हांखे तक़वा मिलंदी, ऐं जंहिंखे तक़वा मिलंदी तव्हांजा बेड़ा ई पार थी वेंदा। आमीन। सलाह 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 बोलंदा वरी सलात ॿियो दफ़ो मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब करीम जी ज़ात खां हिकिड़े सहाबी पुछो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे महिरबानी करे ॿुधायो त रमज़ान शरीफ़ जी इबादत जो अल्लाह वटि केतिरो सवाब आहे, यानी ॿी इबादत जेका रोज़े खां सवा कई वेंदी आहे। हुजूर पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जेकॾहिं रमज़ान मुबारक में का नफ़ली इबादत कबी नफ़ली त हिक नफ़िल जे जाइ ते अल्लाह ताला उनखे फ़र्ज़ जो सवाब अता फरमाईंदो आहे। नफ़िल में ऐं फ़र्ज़ में फ़र्क़ु आहे। फ़र्ज़ लाज़मी हूंदो आहे, नफ़िल इख़्तियारी हूंदो आहे। फ़र्ज़ कज़ा कंदे गुनहगार थींदे, नफ़िल कज़ा कंदे फज़ीलत खां महरूम रहंदे। पर जे रमज़ान जे महीने में हिकिड़ो नफ़िल पढ़ी, नफ़ली इबादत कयई, नफ़ली ख़ैरात कयई, नफ़ली नवाफ़िल पढ़ियई या को ॿियो नफ़िल जो कमु कई त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात हिकिड़े नफ़िल जे एवज़ में तोखे फ़र्ज़ जो सवाब ॾींदो आहे। साहबनि पुछो या रसूल अल्लाह रमज़ान में नफ़ली इबादत जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि आहे, पर भला जेकॾहिं को फ़र्ज़ अदा कजे त सही आहे न? सही फ़र्ज़ जेकॾहिं अदा करे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त जेकॾहिं तव्हां रमज़ान मुबारक में हिकिड़ो फ़र्ज़ अदा कंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे एवज़ में तव्हांखे 70 फ़र्ज़नि जो सवाब ॾींदो। अड़े वखर ढेरूं ढेरा परवण जारा वेसला कन विहाए वसो कयो वखर वॾी वेरा कनी घुमदे सैरा वखर विकामी वयो। अल्लाह
अल्लाह ताला जा नेक बाला हिन भलारे महीने मां फ़ाइदो वठंदा हल, झोलियूं रहमत जूं भरींदा हल। के माण्हू गफ़लत में गुज़ारींदा हल, उहे जेके गाफ़िल गफ़लत में गुज़ारनि था। असां तव्हां मुस्लमान पंहिंजे भाउरनि जे लाइ दुआ घुरो त रब करीम उनखे बि नेमत सां मालामाल करे छॾे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मां बरकात फरमाइनि था पिया त अल्लाह जो फरमान आहे, रब चवंदो आहे अस्सौमु ली व अना अजज़ी बिहा। बानो रोज़ो मुंहिंजे लाइ रखंदो आहे, उन जी जज़ा बि मां रब पंहिंजे हथ सां पाण ॾींदो आहियां। नमाज़ीअ खे सवाब मलाइकनि जे हथां मिले, हाजीअ खे सवाब मलाइकनि जे हथां मिले, सखीअ खे सवाब रब मलाइकनि जे हथां मोकिलाए ॾे। अहिड़ी तरह ॿियनि इबादतुनि जो सवाब बाने खे मिलंदो आहे, पर मलाइकनि जे वसीले सां रब ॾियारे मोकिलींदो आहे, हे मुंहिंजे बाने खे सवाब ॾियो। पर रोज़े जो सवाब अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त इन में एतिरी फज़ीलत आहे त रोज़ो मुंहिंजे लाइ हूंदो आहे, उन जो सवाब मां पंहिंजे कुदरत वारे हथनि सां बाने खे पाण ॾींदो आहियां। इन जो फ़लसफ़ो कहिड़ो आहे? हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे। मां इन जे बारे में तोखे थोरो ॿुधायां त इन में छो एतिरी फज़ीलत आहे। दुरूद पर तोखे अहम ॻाल्हि ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्त, हर इबादत जेका बि कई वञे, फर्ज़ी हुजे चाहे नफ़ली हुजे, उन में अक्सरो बेशतर रियाव जो ख़तरो हूंदो आहे, ॾेखाव जो ख़तरो हूंदो आहे। मिसाल, असां हर हिक में बदगुमानी कोन था कयूं। हिकिड़ो माण्हू आहे असां ॼाणो नमाज़ थो पढ़े, थी सघे थो इन जे दिलि में इहो ख़्यालु हुजे त डिघी पढ़ां, सुठी पढ़ां, ठाहे पढ़ां त जमायत ॾिसे त वाह जो नमाज़ी आहे। अब थी सघे थो नहीं? कलीदे दरे दोज़ा खस्ता नमाज के बररू ए मर्दुम गुजारी दराज। उहा नमाज जेका माण्हुनि जे ॾेखारण लाइ डिघी करे पढ़जे, उहा नमाज नमाज नाहे, जहन्नम जी चाबी आहे। उहा छा आहे? जहन्नम जी चाबी आहे। यानी उन निमाज़ सां अल्लाह कोन मिलंदो, उन सां दोज़ख जो दर खुलंदो। निमाज़ जे बजाए रियाव कई, इबादत जे बजाए रियाव कई, रब खे राज़ी करण जे बजाए ॾेखाव कई। रब थो चए तोखे मुंहिंजे लाइ पढ़णी आहे, हाणे मुंहिंजे लाइ त कान पढ़ई, माण्हुनि जे लाइ पढ़ई। माण्हुनि वाहवा कई, जंहिंजे लाइ पढ़ई तन वाहवा कयई, मुंहिंजे लाइ कान पढ़ई, मां छा ॼाए। जे मुंहिंजे लाइ पढ़ी आहे त तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुलिया पिया। अहिड़े तरीक़े सां जिहाद आहे, अल्लाह जे राह में को जिहाद थो करे, सुर वढाए थो, पर उन में बि थी सघे थो अल्लाह कारण विढ़े, पर ईअं बि थींदो आहे जो थी सघे थो माण्हुनि खे ॾेखारे जे लाइ विढ़े। माण्हू चवनि वॾो बहादुर आहे, वाह रे गाज़ी, वाह वाह गाज़ी, लड़ी रहियो आहे, माण्हू वाह वाह कनि, त उहो जिहाद अल्लाह वटि क़बूल कोन्हे। हदीस पाक में ईंदो आहे, मशहूर वाक़ियो आहे, हिकिड़ी जंग आहे, ख़ुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे सहाबनि सगोरनि सां मैदान जंग में लड़ी रहियो आहे। असहाबी विड़ी रहिया आहिनि, हिकिड़े असहाबी, हिकिड़े सहाबी, हिकिड़े मुस्लमान, हिकिड़े गाज़ीअ जे लाइ असहाबनि अची नबी करीम खे ॿुधायो, या रसूल अल्लाह, फलाणो माण्हू जेको मुस्लमान आहे सो ॾाढे जोश सां, ॾाढे जज़्बे सां एतिरी त बहादुरी ॾेखारे रहियो आहे जो पूरी मुस्लमाननि जे जमात में इन जहिड़ो ॿियो दिलेरी सां विड़े ई कोन थो। सुभान अल्लाह। तवज्जो आहे? समझो था? कंहिंखे ॿुधायो रसूलुल्लाह खे, छा ॿुधायो त सभिनी खां वधीक जोश ख़ुरोश सां विड़ी रहियो आहे ऐं कई काफ़र जहन्नम में पहुचाए छॾिया अथई। छो त काफ़र मरे त दोज़ख ॾे वञे न सही, तलवार हणंदो, मारींदो, दोज़ख ॾे पुॼाईंदो थो वञे। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ज़ुबान मुबारक मां निकिरी वियो त इहो जहन्नमी आहे। छा फरमायो इहो? अरे वो ज़बान जिसको सब कुन की कुन जाने रहमत ला
लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जेकॾहिं नबी जे ज़बान मां निकिरे फलाणो जन्नती आ, ख़ुदा जो कसम आहे यकीनन हो जन्नती आ। जेकॾहिं नबीअ जे ज़बान मां निकिरे त फलाणो जहन्नमी आ, त ज़मीन आसमान उथली पवे ओ यकीनन जहन्नमी आ। छो त नबीअ जी पंहिंजी ज़बान हलंदी आ त अल्लाह जे अमर सां हलंदी आ। ऐं नबी जे ज़बान में पावर आ, जीअं नबी चवंदो आहे तीअं थी पवंदो आहे। नबी करीम जे ज़ात जे बाबरकात जे आॾो हिकिड़ो माण्हू वेठो आहे, पाण वाइज़ पिया कनि, पाण तक़रीर पिया कनि, पाण अल्लाह जो क़ुरान वेठा ॿुधाइनि। हिकिड़ो मुनाफ़िक़ आहे, हिकिड़ो बेईमान आहे, हुज़ूर जे आॾो वेठो आहे, महबूब पाक अलैहि सलाम जा वेचारा पियो कढे, चिबरा पियो कढे। मुनाफ़िक़ हुआ इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह। क़ुरान पाक में मुनाफ़िक़नि जो बयान आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, महबूब जो ज़मानो भलो हो या ढिलो हो? ॾाढे त चओ सॼणा। पोइ जे भले ज़माने में मुनाफ़िक़ हा, हाणे फितने जे ज़माने में मुनाफ़िक़ कोन हूंदा? माण्हू वरी चवंदा वेचारो नेक आहे, ॾाढी ख़ैर जो दुन खां हेठि हली वई अथसि, मुछूं कूड़े पटो करे पधर करे छॾियूं अथई, ॾाढो आबदार, मथे ते निराण ते निशान पइजी विया अथसि। अहिड़ो वरी कीअं दीन जो दुश्मन हूंदो? अबा छो नथी थो सघे? जॾहिं नबी जे भले ज़माने में मुनाफ़िक़ हा, त अॼुकल्ह त उन खां मीण तीण चल ख़ुदा ताला मुनाफ़िकी खां बचाए छॾे। फिर खुदा इखलास दे, खुलूस दे, सचाई दे। ज़ाहिरी अमल ते कुछ कोने को, अल्लाह तबारक व तआला जी नज़र दिलनि जे मथां हूंदी आहे। हबीब जे आॾो चिबरा कढणु शुरू कयईं, वेचारा कढणु शुरू कयईं, वात खे टेढ़ो करे। महबूब जे पियो ॻाल्हाए त वरी वात पियो टेढ़ो करे। रहमत लिल आलमीन साबरीन नबी आहे। पाण हिकर बर्दाश्त कयूं, ॿीहर बर्दाश्त कयूं, पाण ख़ामोश रहिया, ॾिसंदा रहिया, आख़िर हुन जी क़िस्मत फिटी आहे। रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात जी ज़ुबान मुबारक मां लफ़्ज़ निकिरी विया। पाण फरमायूं था कुन कज़ालिका, कुन कज़ालिका, ईअं थी वञो जीअं जो वात टेढ़ो हो त टेढ़ो थी वियो, मरंदो मरियो, वरी वात सिधो कोन थियो। सारी जिंदगी गुज़री असो, वात ख़राब लॻी हुयसि, अखि फिरी वई, वाछ फिरी वई, ॼारियूं फिरी वियूं, बूथ ख़राब थी वियो, शकिल ई गंदी थी वई। अल्लाह जे हबीब फरमा कुन कज़ालिक, ईअं थी पियो त थी पियो। अल्लाह ताला जल जलालहू मन वालो शर बेअदबी खां बचाए। हिकिड़ो शख़्स आहे खॿे हथ सां वेठो खाए, नबी करीम फरमा साॼे हथ सां खा, अल्लाह खाइण लाइ साॼो हथ ॾिनो आहे, खाॿे सां न खा। त ईअं कूड़ हणी नबी खे चईं सॼे सां नथो खाई सघां, सॼे में ताक़त नाहे, खॿे सां खाई सघंदो हा, हालांकि सॼो हथो हुनजो बि ताक़त वारो हो। अल्लाह जे हबीब जे आॾो कूड़ ॻाल्हाई। ख़ुदा जो हबीब फरमाए थो जे नथो खाई सघे त न खाई सघंदे। सम्झो ॻाल्हि आहे न? नथो खाई सघे न त बसि आइंदा न खाई सघंदे। ख़ुदा जो शान आहे, महबूब जे ज़ुबान मां निकितो, हथ सॼो सुकी वियुसि, मथे न खणी सघियो, हथ हथनि जोड़ो ज़ाहिर में ॾिसण में अचे, पर नोड़ीअ में बि ताक़त आहे, हुनजो हथ बेकार थी वियो। अल्लाह जे हबीब जी ज़बान कॾहिं कूड़ी कान थींदी आहे। अल्लाह ताला फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो हबीब पंहिंजे ख़्वाहिश सां, पंहिंजे ज़ाती इरादे सां कोन ॻाल्हाईंदो आहे, जो कुझु ॻाल्हाईंदो आहे सो अल्लाह जो वही हूंदो आहे। सलात पर त ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॻाल्हि यादि आहे, विसरी वई अदा? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो त तव्हां ॿुधायो था त फलाणो लड़ी रहियो आहे, वॾे बहादुरी सां लड़ी रहियो आहे इस्लाम जे लाइ, त ख़ुदा जे हबीब छा फरमायो त इहो ॾाढे जो छा फरमायो, इहो दोज़खी आहे, जहन्नमी आहे। सहाबी पिया चवनि असां हिक ॿिए ॾे पिया निहारियूं, इहो जहन्नमी त बाक़ी जन्नती केरु आहे? अहिड़ो बहादुर। पाण सोचियोसीं, पंहिंजे ख़्याल ते हलियासीं, पर वरी यकीन दिल में हुयो, इत्मीनान हो त मुहम्मद मिठड़े जी ॻाल्हि कूड़ी कान थींदी आहे। नबी जे
ज़बान मुबारक मां जेका ॻाल्हि निकिती आहे सावा सही हूंदी आहे। तंहिंजे करे असांखे ओॾो वरी इहो ईमान जे करे यकीन बि हो, पर वरी परेशान बि हुयासीं त कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ो सबबु आहे जो हुज़ूर हिनखे जनमी थो चवे। जंग ख़तम थी, इस्लाम खे ख़ुदा फतहयाबी नसीब कई, मुस्लमान के ज़ख़्मी थी पिया। अल्लाह जे हबीब फरमा त ज़ख़्मी खणी अचो, उनजी मरम पटी कयूं, भला जेके शहीद थिया हल उनखे खणी अचो, तव्हांजो जनाज़ो पढ़ूं। जेके चङो भला आहियो से गॾिजो त तव्हांखे गनीमत जो माल विरहाइजां। हाणे हबीब पाक पंहिंजी जाइ ते वेठा हल, असहाब हशर जे मैदान में, जंग जे मैदान में काहे पिया हल, ज़ख़्मनि खे ॻोल्हींदा वतन, लाश मुस्लमाननि जा चूंडे चूंडे हबीब जे आॾो रखनि। हिकिड़ो सहाबी थो चवे मां ज़ख़्मनि खे ॻोल्हींदे उन शख़्स जे मथां वञी बीठुसि, ओ जेको बहादुरी सां लड़ी रहियो हो, दिलेरी सां लड़ी रहियो हो। हिकिड़े हंधि ॾिसां त सुतो पियो आहे, ज़ख़्मी आहे, धक लॻा अथसि, ज़ख़्मनि हिनखे चूर करे छॾियो आहे ऐं दाहूं करे रहियो आहे। मुंहिंजे मथां जंहिंमहिल हुनजी नज़र पई आहे, मां इरादो कयो त ज़ख़्मी आहे, बहादुर आहे, हिनखे नबी पाक ॾे खणी हलां। मुंहिंजे पहुचण खां अॻु में पंहिंजे भाले सां, पंहिंजे तीर सां, पंहिंजे तलवार सां पंहिंजो पेट फाड़े पंहिंजी ख़ुदकुशी करे मरी वियो। मूंखे पोइ पक थी त वाह मुहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजी ॻाल्हि बराबरि सची आहे। जेको पाण खे क़त्ल कंदो आहे, ख़ुदकुशी कंदो आहे, पाण खे मारींदो आहे, अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो जे हबीब जी हदीस पाक आहे त जहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजे पाण खे मारियो हूंदो, क़यामत ताईं क़ब्र में हुनखे ओड़े नमूने जो अज़ाब थींदो रहंदो। जंहिं पाण खे बंदूक हणी मारियो हूंदो, क़यामत ताईं क़ब्र में रोज़ हुनखे बंदूक लॻंदी रहंदी। जंहिं ज़हर खाई पंहिंजो अंत आंदो हूंदो, उहो क़ब्र में क़यामत ताईं रोज़ हुनखे मलाक ज़हर पीआरींदा। अहिड़े तरीक़े सां जंहिं पाण खे फाहो ॾिनो हूंदो, मुंहिंजा क़यामत ताईं हुनखे ख़ुदा जा मलाइक क़ब्र में फाहे सां पिया मारींदा, सज़ा पिया ॾींदा। यानी जहिड़े तरीक़े सां हुन पंहिंजे पाण खे माज़ अल्लाह मारियो हूंदो, अहिड़े तरीक़े सां हुनखे सज़ा मिलंदी, छो त पंहिंजो क़त्ल करणो कबीरो गुनाह आहे। अल्लाह ताला शल माफ़ करे। हिते हिकिड़ो ज़रूरी मसइलो आहे, तव्हांखे ॿुधाए छॾियां, ज़रूरु सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। मसइलो ही आहे त दोज़ख में रुगो काफ़र कोन वेंदो आहे, दोज़ख में काफ़र त वेंदो ऐं हमेशह वेंदो, वापसि न निकिरंदो, पर दोज़ख में गुनहगार बि वेंदो आहे। केरु वेंदो आहे दा? ॾोही, ज़ानी आहे, शराबी आहे, बेनमाज़ी आहे, बेदीन आहे, चुगलखोर आहे, व्याजखोर आहे, खून कंदड़ आहे, अहिड़े तरीक़े सां पाण मारींदड़ आहे, त उहो बि दोज़ख में वेंदो, काफ़र न आहे। सम्झो था अलाए न? जंहिं ख़ुदकुशी कई उहो काफ़र न आहे, उनजो गुनाह वॾो आहे, उनजी सज़ा वॾी आहे, पर अल्लाह पाक जे हबीब जो हुकुम आहे त जंहिं पाण मारियो आहे उनखे गुस्ल बि ॾियो, उनजो जनाज़ो बि पढ़ो, हुनखे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न बि कयो। आम तरह वरी माण्हू चवंदा आहिनि बा जेको ख़ुदकुशी करे तंहिंखे मुक़ाम खां परे दफ़न कयो, उनजो जनाज़ो बि न पढ़ो। तंहिंजे करे शरीयत पाक जो मसइलो तव्हांखे ॿुधाए छॾिया त शरा मुहम्मदी में इहा ॻाल्हि कान्हे का। अल्लाह पनाह ॾे मुस्लमान खे छॾणो बुरो कमु न कनि, पर ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को कमु थी थो पवे त ख़ुदकुशी वारे जो जनाज़ो पढ़बो आहे, हुनखे दफ़न कबो आहे। गुनाह वॾो आहे पर काफ़र न आहे। अल्लाह ताला शल कुफ्र खां बचाए छॾे। नमाज़ उनजी कान पढ़बी आहे जेको काफ़र हूंदो आहे। बहरहाल अवां इन मां अंदाज़ो लॻायो त इबादत हिकिड़ी आहे ज़ाहिर में ऐं ॿी आहे असली इबादत, हक़ीक़ी इबादत। त हाणे जेकॾहिं को निमाज़ पढ़े थो न बि ॾेखारो थी सघे थो, हज करे माण्हू चवनि साईं हे हाजी साहिब आहे, असांजो अॼुकल्ह रवाज आहे, नालो छा थी? हाजी गुल मोहम्मद। सम्झो था अलाए न? नालो छा ॾिसींदो? हाजी। भला जंहिंमहिल ॼाओ हो त अबे अमर नालो छा रखियोसि, गुल मोहम्मद या हाजी गुल मोहम्मद? हज उमिरि में कबो आहे हिकु दफ़ो, नमाज़ पढ़बी आहे रोज़, हज बि फर्ज़, नमाज़ बि फर्ज़। हाणे हज करे आयो, नालो छा थी? हाजी गुल मोहम्मद। ॿिए खे चई तुंहिंजो नालो छा आहे? चई निमाज़ी अब्दुर रहीम। चई निमाज़ी अब्दुर रहीम कीअं?
जे जीअं हाजी गुल मोहम्मद तीअं नमाज़ी अब्दुल रहीम। तो हिकिड़ो दफ़ो हज कयो आहे त नाले जे पुठियां इहो टुंभे छॾियो थी हाजी गुल मोहम्मद, ऐं मां जो रोज़ फर्ज़ पढ़ां त मां नमाज़ी अब्दुल रहीम। सम्झो था अलाए न, जेको न पंहिंजे पाण खे ज़ोरी हाजी चवाए, हाजी सॾाए, हाजी लिखाए, इहो बि गुनाह जो कमु अथव, इहो बि रियाज़ अथव। अबा नबी जे असहाबनि हज कयो हो या कोन? कावड़ा त न आहियो न, हाजी ॾिसां थो आहियो थोरा पर मतां यार कावड़ कजो। अबा नबी करीम जे असहाबनि हज कयो हो या न? पोइ कंहिं हदीस में पढ़ियो तो हाजी अबू बकर सिद्दीक़, हाजी हज़रत उमर, हाजी हज़रत उस्मान, हाजी हज़रत अली पढ़ियो अथव कॾहिं? पीरान पीर कई हज क्या कॾहिं पढ़ियो अथव? पीरान पीर हाजी अब्दुल कादिर जीलानी। बाक़ी तो छो पुछो पुछ वरी ॻंढियो आयो? तोखे ॿिया सॾनि, तूं न सॾाए, पाण सॾाई पंहिंजो हज लोड़े छॾी। चल अलाह पनाह ॾे, चओ आमीन। सलाह सलात बुलंदा है बज़ाल। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मोहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायूं था त अल्लाह ताला चवंदो आहे त रोज़ेदार खे मां पाण जज़ा ॾींदो आहियां। इन में हिकमत आहे जो ॿी इबादत में रियाव आहे पर रोज़े में रियाव आहे ई कोन को। अवांखे पक्का मूंखे रोज़ो आहे अलाए कोन्हे? पक वारो ॿुधाए, ॿी ख़ल्क़ छा थी चई सघे? ॻाल्हायो बाबा, पक न आहे न? रोज़ो आहे त बि अलाह खे ख़बर आहे, जे रोज़ो न आहे त बि ॿिए खे त ख़बर कान्हे न साईं। त अल्लाह ताला फरमाए थो त हर इबादत में रियाव थी सघंदो आहे पर रोज़े में रियाव कोन थींदो आहे। उहा हिकिड़ी बाने खे ख़बर आहे, ॿी ख़ालिक खे ख़बर आहे। रब थो चए त रोज़ो आहे ई मुंहिंजे लाइ, तंहिंजे करे इन जी जज़ा मलाइकनि जे हथां कोन ॾियारींदो आहियां, पाण पंहिंजे हथनि सां ॾींदो आहियां। सम्झो ॻाल्हि आहे न? इन जी माना अन अजज़ी बिहा जी जगह ते हिकिड़े हदीसन में अन उजाज़ी बिहा जो लफ़्ज़ बि आयो आहे, जंहिंजो मफ़हूम ही आहे, जंहिंजो मतिलब ही आहे त अल्लाह ताला फरमाईंदो आहे त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। चओ चओ, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। अल्लाह ताला फरमाए थो रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। ॿी इबादत लाइ जन्नत, नमाज लाइ जन्नत, हज लाइ जन्नत, सखावत जे लाइ जन्नत, तहज्जुद जे लाइ, इबादत जे लाइ जन्नत। पर असौमुली व अन उजाज़ी बिहा, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, रोज़ेदार जे लाइ सवाब मां पाण रब उन जो थी पवंदो आहियां। माना ईअं सम्झो, ॿी इबादत वारे खे इबादत जे सदके में जन्नत मिलंदी आहे, रोज़े रखण वारे खे ख़ुदि रब मिलंदो आहे। केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। दुआ आहे मुंहिंजी रब करीम खां तव्हांखे असांखे ख़ुदा रोज़नि रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ॾाढे आमीन चओ। चलो रब करीम तव्हांखे असांखे सभिनी खे रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रोज़े सां गॾु तरावीह ज़रूरी आहे। तरावीह पढ़ो। तरावीह जो मतिलबु छा आहे त राति जो इशा जे नमाज़ खां बाद में फर्ज़ नमाज़ पढ़ी, 2 रकातूं सुन्नत जेका ज़रूरी आहे फर्ज़ खां बाद उहा पढ़ी, उन खां बाद में नफ़िल पढ़े त तुंहिंजी मर्ज़ी आहे, जे नथो पढ़ी त तोते मनो कान्हे, गुनाह न आहे। उन खां बाद में तोखे 2 रकातूं करे नमाज़ तरावीह पढ़णी आहे। कुल तोखे 20 रकातूं पढ़णियूं आहिनि। घणियूं रकातूं आहे बा? ॾाढे त चओ घणियूं? 20 रकातूं। उन खां बाद में जॾहिं 20 रकातूं पूरियूं थी वञनि, उन खां बाद में तोखे पोइ वरी वित्रो पढ़णो आहे। वित्रो पढ़ी पोइ दुआ घुरी पंहिंजे घर हलियो वञ। अने अल्लाह ताला जे फज़ल करम सां उम्मीदवार थी सुम्ही पोइ सुबुह जो उथजा। त मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, इहे तरावीह नमाज़ जेका आहे इहा असांजे मथां सुन्नत मुअक्कदा जहिड़ी वाजिबा जहिड़ी आहे, उहा ज़रूरी आहे असांजे मथां। हर मुस्लमान खे जेको आक़िल बालिग़ रोज़ो रखे थो उन जे मथां तमामु अशद ज़रूरी आहे। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे, उहा जेका तव्हां असांखे यादि करण जहिड़ी आहे। माण्हुनि हर मसइले खे मुख़्तसर कयो आहे। सम्झो था न साईं? हर ॻाल्हि मुख़्तसर। अॻे से माण्हू वॾी कांच पाईंदा हुआ, वेकरा कपिड़ा पाईंदा हुआ, मथे ते पटका ॿधंदा हुआ, चादरूं वेढ़ींदा हुआ, या कमु ॾींदी। चओ यार हाणे मुख़्तसर कयो, छोटड़ी कांच, छोटा चोला ऐं ख़ैर जो पटके जे जॻह ते माण्हू टोपियूं शुरू कयूं। आस्ते आस्ते टोपी बि वई, मथो थियो उघाड़ो।
नबी करीम जी सुन्नत ॾाढी मुबारक आहे, मुठ जेतिरी। माण्हू चो त कयोसि मुख़्तसर, लॻायोसि कैंची, कतरे 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 हल्की बनाए, हाणे वरी मुर्गो ख़ैर जो ऐनल पटी वल पधर, हर ॻाल्हि मुख़्तसर शाट कट कम थी पियो आहे। अॻे माण्हू घोड़नि ते उठनि ते सफ़र कंदा हुआ, हाणे से तेज़ सवारियूं हवाई जहाज़नि जहिड़ियूं निकिरी पियूं, माण्हू जल्दी कम था कनि। माण्हुनि इबादत में बि आसानी कई आहे। वरी शुक्र आहे जो मुला बि अहिड़ा मिली विया अथनि जेके चवनि था पुट घबरायो न, असां वेठा आहियूं। हुज़ूर पाक 20 पढ़ियूं, अबू बकर 20 पढ़ियूं, उमर फारूक 20 पढ़ियूं, हज़रत उस्मान गनी 20 पढ़ियूं, हैदर करार 20 पढ़ियूं, नबी करीम जे 1.25 लख सहाबन 20 रकातूं पढ़ियूं। उन खां पोइ किरोड़े मुस्लमान आया, सभु 20 पढ़ंदा आया। हाणे वरी मुला पैदा थी पिया, बाबा 8 पढ़ो, घणियूं पढ़ो साईं, अधो अधु कना त बि चङो, त भला 10 पढ़ो, 10 माफ़ी अथव न, 8 पढ़ो 12 जी माफ़ी। हाणे इन जे लाइ त जीअं 20 वारे पासे न वञनि, माण्हू चवंदा बाबा हो बि मौलवी आहे न, असां वरी चलो अटकल वारी ॻाल्हि, हो बि त आलिम आहे न, हो बि ओ फ़ाइदे वारी ॻाल्हि ॾे वेंदासीं। अलाह ताला शर असांजे हाल ते रहम फरमाए। का कुरारी पे मुई पहुंची पोटा पुट गजस, ॾाॾी नानी अम्मा पैसा के पूरे रखिया थी, हाणे मरे थी त पैसा खणो आहे, बस सम्झो था न साईं, सभु को कनाई वेठो आहे। त हो चारी अची सकरात खई, जंहिं महिल सकरात में ॾसे त कान पई त को पैसा आहिनि, हुया बि ग़रीब खे कोन, पर हुननि खे शक हो त ॾाॾी नानी वटि पैसा हूंदा। सभु को कन ॾेई वेठो आहे। नेठि होश में अची अखियूं पटे चई, अब्बा ओ फलाणे दीन मोहम्मद जा ॿुॾे 100 रुपयो अथव, उहो ॾिजोसि। त ॿियो थो चए बस कयो फूतर किन थी करे पई, हाणे करे ॾिठो त गले में थी पवे, हाणे फाहो थी विझे, असांखे वठण जे बजाए ॾियण था पइजी वञनि। सो असां बि मुस्लमान कुरारी वारो कमु कंदा आहियूं। 20 रकातुनि वारी मस्जिद ॾे कोन वञिबो, 8 वारी ॾे भॼंदासीं, सहूलत आहे न साईं। मुला असांजे लाइ आसानी कई आहे। यादि रखजां, इहो मुला तोखे कमु कोन ॾींदो, क़बर हशर में तोखे मुहम्मद ऐं मुहम्मद जी शरीयत कमु ॾींदी। सलात बुलंद असां पढ़ंदुल हबीब जी हदीस ॿुधो, اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه। आम तरह सां ये मुला 8 रकात समझो था न भाई, 8 रकात मुला माण्हू खे चवंदा आहिनि हदीस में नबी पाक फरमायो आहे। छा फरमायो आहे? त अलाह जो हबीब तो फरमाए त 8 पढ़ो। छा पढ़ो? बाबा सॼी हदीस त पढ़। सॼी हदीस में ईअं लिखियल आहे त नबी करीम जी ज़ात रमज़ान ऐं रमज़ान खां अलावा सदाई 8 रकातूं पढ़ंदा हुआ। सम्झो था? का ॻाल्हि सोच में आयव? मौलविन खे त आलमनि खे त ईंदी, तव्हांखे सम्झ में खोले ॿुधायो। अदा तरावीह रमज़ान में पढ़बी आया, शवाल में तरावीह रमज़ान में पढ़बी आया, रजब में चवंदा त वञो। तरावीह रमज़ान में पढ़बी आया, शाबान में तरावीह रमज़ान में पढ़बी आया, मुहर्रम में रमज़ान में पढ़बी आहे न। पोइ नबी पाक कीअं थो चवे, हदीस जो हवालो थो ॾे त हुज़ूर रमज़ान में ऐं रमज़ान खां सवा सभिनी महीननि में 8 रकातूं पढ़ंदा हुआ। रमज़ान में त पढ़ियूं, रमज़ान खां सवा तरावीह हूंदी आहे छा? मुंहिंजा अदा इहा हदीस सही आहे, पर इन में महबूब जे ज़ात बाबरकात लाइ जंहिं सहाबी चयो आहे त रमज़ान में ऐं रमज़ान खां सवा 8 रकातूं पढ़ंदा हुआ, उन मां मुराद आहे तहज्जुद जी नमाज़। छो त तहज्जुद 12 महीना पढ़बो आहे ऐं तरावीह रमज़ान में पढ़बी आहे। मुंहिंजो प्यारो महबूब मोहम्मद तरावीह जी नमाज़ 20 रकातूं पढ़ंदा हुआ, पर तहज्जुद रमज़ान में बि 8 पढ़ंदा हुआ, त ॿियनि महीननि में बि 8 पढ़ंदा हुआ। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो आहे फतहज्जद बिही नाफिलतन लका असा अन यबअसक रब्बुका मकामम महमूदा। ओ मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे फरमाया थो त तव्हां तहज्जुद पढ़ो त मां रब तव्हांखे मकाम महमूद अता फरमाया।
मक़ाम महमूद उनखे चइबो आहे जो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अल्लाह मुस्तफ़ा खे तख़्त ते विहारींदो। अहिड़ो त तख़्त हूंदो जॾहिं हबीब मुताहा जो ताज पाए, मा ज़ाग़ल बसर वमा तग़ा जो सुरमो पाए, या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर जी चादर वेढ़े हबीब तख़्त ते वेहंदो त आदम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं सभु चवंदा सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। मोहम्मद जो जुल्मो ॾिसी, मोहम्मद जो हुस्नो जमाल ॾिसी, नबी पाक जे तख़्त खे ॾिसी, अरे सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा, मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा। मोहम्मद रबी तख्त ते हूंदो। इहो अल्लाह ताला फरमातो फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबासक रब्बुक मक़ामम महमूदा। ओ नबी करीम तहज्जुद पर त मां तोखे मक़ाम महमूद अता फरमाया। त जेको 8 रकातुनि जो बयान आहे सो छाजो आहे? चओ तहज्जुद जो। छाजो बयान आहे? ॾाढे जो छाजो बयान आहे? लेकिन रकातूं तरावीह जूं कुल घणियूं आहिनि? 20 रकातूं आहिनि जंहिंजो हदीस मां सबूत आहे, अबू दाऊद शरीफ़ मां सबूत आहे। मां हथ त तोखे अबू दाऊद शरीफ़ जी हदीस पाक ॾेखारियां जेका सिहासता जो मोतबर किताब आहे, जंहिंमें नबी पाक जे लाइ ईंदो आहे त पाण करीमन सारी ज़िंदगी 20 रकातूं पढ़ियूं। हिकिड़ो वरी ॿियो टोलो आहे, उहे वरी चवंदा आहिनि बाबा नबी पढ़ियूं कोन हूं, उमर शुरू कयूं। ॻाल्हायो था, सम्झो था, कहे शुरू कयूं या उमर जी सुन्नत आहे। अलाह चवे न त नबी जे सुन्नत ते हलो, हे वरी उमर जे पुठियां लॻी सॼी राति बीठा आहिनि, ओ आधी राति पिया लोड़नि। अरे लोड़ायो त तोखे खुदा है जो खुदा चवे अतिम सियाम इलल लैल, सिज लहे रोज़ो छोड़ियो। लोड़ायो खुदा हिन खे सम्झो कुता बि सुम्ही पए, हिननि जो रोज़ो पूरो थिए ई कोन को। ओ सॼो जहान खाई पी निंड्रूं करे वञी सुम्हे, पोइ शुरू था अलीयुल वलीयुल्लाह। हाणे पिया बाबू ख़ैर जो ॾींदा, हाणे पिया रोज़ा छोड़ींदा। अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही सां जुठ कई आहे, न को हुननि जो हाल आहे न को हुननि जो हाल आहे। अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान तव्हां असांखे ख़ुदा मुस्तफ़ा जी सुन्नत नसीब फरमाई आहे। हज़रत अमीर उमर हिकिड़ो कमु ज़रूर कयो हो, तरावीहूं न बि पढ़ियूं पर जमात सां मुस्तफ़ा 3-4 दफ़ा पढ़ियूं। घणा दफ़ा साईं? महबूब पाक 3 दफ़ा या 4 दफ़ा जमात सां पढ़ियूं, पर बाक़ी तरावियूं नबी पाक पढ़ंदा हा, 20 ई पढ़ंदा हा, हमेशा पढ़ंदा हा, पर जमात सां 3-4 दफ़ा पढ़ियूं। हज़रत अमीर उमर इहो कमु ज़रूर कयो जो फारूक आज़म चयो त मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा रखो। अचो हबीब करीम जा उम्मतियो, गॾु थियो, हाफ़िज़ मुसल्ले ते माथो बीहारे ॾियाव, पुठियां मदीने जे मस्जिद में सभु बीहो, हाफ़िज़ क़ुरान पढ़े, अव्हां खे तरावियूं पढ़ाए त मुस्तफ़ा जी ज़ात ख़ुशि थिए। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। इहो ई सबबु आहे हज़रत उमर जे दुश्मननि वटि हाफ़िज़ कोन्हे को, ॿियनि वटि हाफ़िज़ आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन साल मदरसे मां अॻे साल त निकिता, तंहिंखां अॻे साल त निकिता, पर हिन साल बि असांजे मदरसे मां नंढड़ा नंढड़ा तालिब, मां तोखे ॾेखारियां 5 क़ुरान जा हाफ़िज़ थिया। 5 क़ुरान पाक यादि कयो, ॾिसंदो तव्हांखे हैरत थींदी। माण्हू था चवनि मौलवी साहिब असांखे हाफ़िज़ जो त तरावियूं पढ़ाए, हाफ़िज़ त वेठा आहिनि पर नंढड़ा नाबालिग। हाणे नाबालिग जे पुठियां नमाज़ कान्हे, मजबूर थी पिया हो। जे जवान हुजनि हा त मुसल्ले ते क़ुरान ॿुधाइनि हा। और मुंहिंजा प्यारा दोस्त, साबित आहे त मुस्तफ़ा जी सुन्नत आहे तरावीह पढ़णु, ऐं रकातूं बि 20 पढ़णु नबी जी सुन्नत आहे। तव्हांखे बि खपे त महबूब जी सुन्नत 20 पढ़ंदा कयो, 8 न 12 न, बल्कि मुकमिल तरह सां तरावीह 20 पढ़ो। जेको 20 तरावियूं पढ़ंदो सो मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल फरमाईंदो। दोस्तो अज़ीज़ो मुसलमानो भाइरो, हे जेके आहिनि 8 रकातुनि वारा 8 रकात इहे वरी चवंदा आहिनि बाबा असां हदीस ते अमल कंदा आहियूं, वरी अचे न हदीस सम्झ में बि कान ईंदी। हिकिड़ो हदीस वारो हो, अल हदीस सॾाईंदा आहिनि पाण खे, निमाज़ पढ़ियईं का हदीस ॿुधी हईं, मुसल्ले जे आॾो किलो हणी खणी कुतो ॿधई। हिकिड़ो को तव्हां जहिड़ो माण्हू आयो, अब आहे मुसल्ले जे आॾो भला कुतो ॿधो थी निमाज़ में, कि हदीस में नबी फरमायो आहे न त ला सलात इल्ला बिहुज़ूरिल क़ल्ब, नमाज न थींदी जेसीं ताईं क़ल्ब हाज़िर न थींदो। क़ल्ब सम्झो था अलाए न? हाणे अरबी ज़बान त कुशादी ज़बान आहे, जे क़ल्ब काफ़ वॾे सां त क़ल्ब माना दिलि, चओ क़ल्ब माना, पर वरी साॻो अखर क़ल्ब
काफ़ नंढे सां त काफ़ कल्ब माना कुतो। हाणे हुज़ूर चयो त दिल हाज़िर हुजे, छा हुजे हाज़िर? हे वरी अहल हदीस पैदा थियो नए सिर, उन वरी सम्झो त कुतो हाज़िर कजे, किलो हणी कुते जे आॾो निमाज़ बीठो पढ़े। समझदार माण्हू चरिया हदीस में जेको काफ़ आहे सो वॾो आहे, सम्झो था न? हिकिड़ो काफ़ नंढो ॿियो वॾो न साईं। त हुज़ूर पाक फरमायो आहे त वॾो काफ़ माना कल्ब माना दिल, वॾो काफ़ हुजे जेको मां कुतो बि वॾो ॿधो आहे, नंढो थोरो ॿधो आहे। मां बि कुतो वॾो ॿधो आहे, नंढो मां बि कोन ॿधो आहे। अहिड़ी हदीस सम्झण खां पिछल अलाह पनाह जे इनखे हदीस जे हे जी बि ख़बर कान्हे का। मुहम्मद अरबी जे हदीसनि हिकिड़नि मथां न, मां तोखे 7 असहाबनि जी शाहिदी ॿुधायां जंहिंमें मौला अली शेर ख़ुदा बि शामिल आहे, 4 यार सगोरा भी शामिल है। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद जी रिवायत आहे, ॿियनि केतिरनि सहाबनि खां मुस्तफ़ा जो मामूल ज़िक्र थियला त मुहम्मद अरबी 20 रकातूं पढ़ंदो। अब मुस्लमान खे छा पढ़णु खपे? 20 घणियूं पढ़णु खपनि? अल्लाह ताला तव्हां असांखे नबी करीम जे सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह वहाबी नजदी चवंदा आहिनि असांखे फ़ख्रु आहे सऊदी वारनि ते, पर शुक्र आहे जो मके मदीने में बि अॼुकल्ह 20 ई पढ़नि था पिया। अल्लाह ताला असांखे नसीब कयो आहे, असां कई रमज़ान विया आहियूं, मदीने में बि 20 त मके में बि 20, अॼु बि पढ़नि था, छो त हदीस में जो 20 आहे, अल्लाह जो फरमान जो 20 आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे 20 पढ़े तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रमज़ान शरीफ़ इंशाअल्लाह ताला सुभाणे अचण वारो आहे। कोशिश कजो, इबादत कजो, ख़ुदा जा फर्ज़ पूरा कजो। वरी बाक़ी मसइला ईंदड़ जुमे ते जेके जहिड़ा हूंदा अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए, हबीब जी मुहब्बत नसीब फरमाए, सुन्नत वल जमात जे मथां ख़ुदा इस्तिक़ामत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।